बुलेटिन में वाक़ई बलिकार चऊं था। सबका पहिरीं अवांखे आगाह कंदासीं। मुल्तान में स्लीपर बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर जे नतीजे में 20 मुसाफ़िर सड़ी फौत थी विया, जॾहिं त 6 माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि। मोटरवे M5 ते मुसाफ़िर बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर खां पोइ ॿिन्ही खे बाहि विकोड़े वई। बाहि सबबि मुसाफ़िरनि खे बस मां निकिरण जो मौक़ो ई न मिली सघियो। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। ऑयल टैंकर में टक्कर जे नतीजे में 20 मुसाफ़िर सड़ी फौत थी पिया आहिनि, जॾहिं त 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया। मोटरवे M5 ते मुसाफ़िर बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर खां पोइ ॿिन्ही खे बाहि विकोड़े वई। बाहि सबबि मुसाफ़िरनि खे बस मां निकिरण जो मौक़ो ई न मिली सघियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बस में 20 ॼणा सड़ी फौत थी विया, जिन में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। हादसे जो शिकार थियल बस लाहौर खां कराची वञी रही हुई। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियल 6 ॼणनि जी हालत ॻणिती चोगी ॿुधाई पई वञे।